औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अस्सलामु अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु अस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैहि जन खां हिकिड़े ख़लीफ़े पुछा कई त क़िबला अव्हांखे ज़िंदगीअ में ख़ुशियूं बि नसीब थियूं केतिरा दफ़ा? पाण फरमायूं त ख़लीफ़ा असांखे ज़िंदगी में 2 दफ़ा बेहद ख़ुशी थी। जॾहिं असीं हज ते बि वियासीं, असांजो काफ़िलो मिस्र पहुतो। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो जंहिं वटि असां 2 रातियूं रहियासीं ऐं 3 राति असांजी रवानगी हुई। उन मुंहिंजे दोस्त मिस्र जे हाफ़िज़नि खे, जेके कारी हुया, उन्हनि खे दावत कई ऐं उन राति महफ़िल थी क़ुर शरीफ़ जी। ऐं जॾहिं उन्हनि कारनि पे क़ुर शरीफ़ पढ़ियो, हाफ़िज़नि पे क़ुर पाक पढ़ियो, त मूंखे ईअं पियो महसूसु थियो त हाणे क़ुर पाक आसमान खां लही रहियो आहे। ऐं उन वक़्तु मूंखे बेहद ख़ुशी थी। ऐं ॿियो दफ़ो जेका मूंखे ख़ुशी नसीब थी, असांजो काफ़िलो जॾहिं मदीने शरीफ़ पहुचण वारो हुयो त ओठनि इशारो करे असांखे ॿुधायो, जॾहिं कया ओठनि इशारा हू मुनारा मीर जा, हू मुनारा मीर जा। जॾहिं कया ओठनि इशारा हू मुनारा मीर जा, हू मुनारा मीर जा। सुभान अल्लाह। पीसी सदर फरमाए तो मूंखे 2 दफ़ा बेहद ख़ुशी थी। जमायत सवरी भलाई हिन में आहे त असां मुस्तफ़ा करीमनि जे सलवात ते पैरवी कयूं। ॾिसो त पाण हेॾी जमायत जा इमाम हुजण जे बावजूदि, ताज तख़्त हुजण जे बावजूदि, पाण ख़ुशी उन वक़्तु था महसूसु कनि जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी दीन जी ॻाल्हि ऐं महबूबनि जे मुल्क जो दीदार थो थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व असहाबिका या रहमतल लिल आलमीन। मलफूज़ात शरीफ हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जंजी में हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़े पाण लाड़ जे सफ़र में बहादुर फ़क़ीर पंवर जी दावत ते तशरीफ़ फरमा थिया हुआ। उते बहादुर फ़क़ीर हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन खे औरतुनि जी ज़ियारत लाइ पंहिंजे घर वठी वियो। जॾहिं सभई औरतूं ज़ियारत करण लाइ संदन अॻियां अची बीठियूं, उन वक़्तु बहादुर फ़क़ीर पाण करीमन खे अर्ज़ु कयो त हज़रता, हीअ औरत जंहिंखे असां सभई अज़ीज़ क़रीब पाड़े जी सभिनी औरतुनि खे वधीक समझदार ऐं हयादार समझंदा हुआसीं, पर हाणे जमायत में दाख़िल थियण खां पोइ सभु माण्हू संदसि शिकायत कनि था। इहो ॿुधी पाण करीमन हिकु नक़ल शरीफ़ बयानु फरमायो त हिकु औरत कंहिं शख़्स जे इश्क में अची वई हुई, जंहिं करे माइटनि उन खे क़त्ल करे छॾियो। पोइ जिते उनजो रतु हारियाऊं, उते कांवनि अची कां कां कई ऐं शोर मचायो। इत्फ़ाक़न उतां हिकु दरवेश फ़क़ीर अची लंघियो। जंहिं सभु कुझु ॾिसी माण्हुनि खां पुछो त हीउ रतु कंहिंजो आहे। माण्हुनि सॼो माजरा खेसि ॿुधायो। तंहिं ते फ़क़ीर खे हाल पइजी वियो ऐं चवणु लॻो त भेण, जेकॾहिं आशिक़ न थी हा, तुंहिंजी रत ते ही शोर कोन थिए हा। कंहिं चवंदड़ चयो आहे त जेकॾहिं तुंहिंजे इश्क जे जुर्म में मूंखे क़त्ल कनि त को ख़ौफ़ न आहे। 1000 भेरा शुक्राना जो तुंहिंजे इश्क में शहीद थिया आहियूं। हिकु ॿिए बुज़ुर्ग चयो आहे त महबूब जे इश्क में मुसीबत खां सवाइ को चारो न आहे। हिन लाइ
हिक घड़ी भी बगैर मुसीबत जो हुजण जायज़ कोन आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। इमामुल आरिफीन हज़रत पीर रोज़ दुनी रहमतुल्लाह जनी मलफूज़ा शरीफ में को नक़ल आहे। हाफ़िज़ फ़कीर गंगर जो रहंदड़ नक़ल करे थो त हिकिड़ो पाण नक़ल बयानु फरमायाऊं त हिकु पहिनूं फ़कीर शहर में फिरंदे हिकु दरवाज़े ते अची सैन हयाईं। घर मां औरत जो आवाज़ आयो त मां पर्दे वारी आहियां, घर में मर्द कोन आहे जो तोखे खणी ख़ैर ॾे। फ़कीर उतां नाउमीद थी शहर में पिनंदो रहियो। जॾहिं सारो शहर पिनी वरी उन घिटीअ में आयो, ॾिठईं त ख़ल्क़ मेड़ कयूं बीठी आहे। पोइ फ़कीर बि तमाशो ॾिसण लाइ उते वियो। छा ॾिसे त हिकु चरी औरत जेका हथ पेर हणे पई ऐं बेहोश थी पई आहे। जंहिं महिल औरत आवाज़ कयो तॾहिं सुञाताईं त हीअ उहा औरत आहे जंहिंजे दरवाज़े तां नाउमीद थी मोटी वियो हुयुसि। पोइ जॾहिं माई होश में आई त उनखे चयाईं, ए अम्मा, हीअ कहिड़ी हालत आहे? तूं चयो पए त आउं पर्दे वारी आहियां ऐं हाणे हिन ख़ल्क़ में हीअं बेपर्दे थी हथ पेर हणे पई, सो छो? उन औरत फ़कीर खे हिन सिंधी बैत सां जवाबु ॾिनो त इश्क उहाड़ियस जेॾियूं पधरी थी पयास, हेड़ी तान हुयास पर सतुर सिट विञायो। यानी ए सहेलियूं, मूंखे इश्क उघाड़ो कयो आहे जो ज़ाहिर थी पई आहियां, अहिड़ी हुयसि त कोन पर इश्क बेहिजाब करे छॾियो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। इमामुल आरिफीन सय्यदुस सालिकीन हज़रत पीर साईं रोज़ दुनी रहमतुल्लाह जनी मलफूज़ा शरीफ में को नक़ल आहे। हिकिड़ो पाण फरमायाऊं त माई हीर सियाल जी आदत हूंदी हुई त जॾहिं घर जा भाती सभु निंड पइजी वेंदा हुआ तॾहिं मानी गेह में भोरे करे मियां रांधे वटि खणी वेंदी हुई। हिकिड़े दफ़े हीर जे माइटनि हिकु छोकिरे खे सम्झाए छॾियो त तूं फलाणी जाइ ते बीही रहो, जॾहिं हीर अची लंघे त उनजी बांह मां झले साणसि गॾु वञजांइ। पोइ जॾहिं हीर उतां लंघी तॾहिं छोकिरो हिन खे चिंबड़ी पियो। हीर खे इश्क जे जोश में छोकिरे जी का बि ख़बर न रही। छोकिरो समेत मियां रांधियुनि वटि पहुती, कुटीअ जो थां अॻियां रखियईं ऐं छोकिरो ॿिन्ही जे विच में वेही रहियो। जॾहिं खाइण जो इरादो कयाऊं तॾहिं बेख़ुदी सां माई हीर गिरह खणी छोकिरे जे वात में विधो। सम्झायईं त मियां रांधियुनि खे खाराए रही आहियां ऐं मियां रांझू बि अहिड़ी तरह छोकिरे खे कुटी खाराईंदो रहियो। उहो बि सम्झी पियो त हीर खे खाराए रहियो आहियां। उन नमूने सां सारी कुटी छोकिरे खे खाराए छॾियाऊं ऐं छोकिरो खे नज़र कोन आयो। ए अज़ीज़, मज़ा जी इश्क जी बेख़ुदी जो इहो हाल आहे त हक़ीक़ी इश्क जी बेख़ुदी जो छा आलम हूंदो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। फ़कीर ग़ुलाम अब्बास निज़ाम में नक़ल करे थो त असांजी उताक ते अछड़े सिर जा माण्हू कुझु फ़कीर आयल हुया। उन मां कुझु फ़कीर मुजाहिद बि हुआ। उन मां हिकु मुजाहिद जंहिंजो नालो रावी खां विसरी वियो आहे, जंहिं 1965 ऐं 1971 जी जंगनि में हिसो वरितो। उन मुजाहिद फ़कीर नक़ल कयो त पीर साईं छट धणी क़ुद्दुस रहमतुल्लाह जन पंहिंजे अवाइली वक़्त में जॾहिं सफ़र मुबारक कयो तॾहिं अछड़े थर में बि संदसि दावत मुबारक हुई। दावत ते पीर साईं सरदार जन जो तंबू मुबारक लॻल हो। उन तंबू जे भर में आउं पाण बीठल हुयुसि। मुंहिंजी उमिरि हुन वक़्तु 11 या 12 साल जी हुई। पाण जन ख़िताब मुबारक में फरमाईंदे ज़िक्र ॾिनाऊं ऐं उन खां बाद फरमायाऊं त जेको मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल न कंदो त उन मां हिन जहान में उन्हनि जो ज़ामिन आहियां न ई अॻे थींदुसि ऐं ॾींहुं क़यामत जो उन जे मथां शाहिद थींदुसि। पाण सुवारा इंतिहाई जोश में हुआ। पाण तंबू जे पासे में हुजां।
ॾिठुमि त हिकु मस्तु फ़क़ीर डोड़ंदो आयो ऐं अची चौकी वारनि फ़क़ीरनि खे चयाईं त मुंहिंजो पीउ साईं सरदार जन खे हिकिड़ो अर्ज़ु कयो। चौकी वारनि जवाबु ॾींदे चयो पीउ साईं सरदार जन हिन वक़्तु जोश में आहिनि, असां अर्ज़ु कोन कंदासीं, तूं पाण ख़ुदि पीउ साईं सरदार जन खे अर्ज़ु रख। पीउ साईं सरदार जन जीअं ई तंबू खे वेझो थिया हुन मस्तु फ़क़ीर अर्ज़ु कयो क़िबला साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे। पीउ साईं जन हेॾां होॾां निहारण लॻा त कंहिं अर्ज़ु जो चयो आहे त वरी हिन फ़क़ीर चयो क़िबला साईं मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे। पोइ पीउ साईं सरदार जन चिता हुन फ़क़ीर खे जीअं ॾिठाईं त हुन फ़क़ीर अर्ज़ु कयो त क़िबला तव्हां फरमायो त ॾींहुं क़यामत ते शाहिदी गवाही ॾींदुसि, क़िबला साईं हुते ज़ियारत कराइजो, पोइ भले असांखे अलाह साईं काठ में हणाए छॾे यानी सज़ा ॾेई छॾे। जीअं ई फ़क़ीर इहो अर्ज़ु कयो मूं नाकल पाण ॾिठो त पीउ साईं सरदार जे नेण मुबारकनि मां लुड़क तरी आया। पीउ साईं जन खे अछे रंग जी वासकोटी पहिरियल हुई, पाण हुन मां गुलाबी रंग जो रुमाल कढी नेण मुबारक साफ़ करे दस्त मुबारक मथे करे फरमायाऊं फ़क़ीर दिलि जाए कर पाण गॾु आहियां।